अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध सलामत साथ सलामत। उम्मीद आहे सब ख़ुशि ख़ैरियत सां हूंदो। पाण जे शहर जा 10 नंबर खां दुबई ॾांहुं रवानगी आहे संगत सां गॾु। अदा ही शहर जा हे पुल टपी परे पासे माना क्रॉस कंदासीं त हाणे असां सम्झो ईअं दुबई में एंटर थी वियासीं। हे ख़ूबसूरत दुबई जा मंज़र ई पंहिंजा आहिनि। शहर जा खां दुबई पुॼंदे ई माना ईअं सम्झो ॼण दुनिया ई ॿी थी वञे माशाल्लाह। ख़ूबसूरत मंज़र दुबई जा अट्रैक्टिव शयूं जेके आहिनि दुबई जूं माना स्काई लाइन्स बिल्डिंगूं माशाल्लाह। साम्हूं इहो वॾो मॉल वाह वाह साईं। वरी साम्हूं सनराइज़ माशाल्लाह शाम जो पहर दुबई जा मंज़र। सनराइज़ सां गॾोगॾु वरी पासे में हे कच्छूं मंज़र दुबई जा माशाल्लाह माना ख़ूबसूरत नज़ारा ई नज़ारा। माशाल्लाह सां ख़ूबसूरत मस्जिद जूं बि माशाल्लाह हिते जूं। फाइनली साईं संगत सां गॾु पंहिंजी मंज़िल ते पहुतासीं। दुबई क्रूज़ टूर बोट टूर ईअं सम्झो ॿेड़ी जो सैर संगत सां गॾु माशाल्लाह। असां इंतज़ार में वेठासीं रश वॾी लॻी पई। सभु माण्हू इंतज़ार में असां पंहिंजी ॿेड़ी ॻोल्हींदे असांजी ॿेड़ी अञा लेट हुई। संगत सां गॾु पोइ हिते ॿेड़ी जी ॻोल्हा में पंहिंजी साईं बोट पुॼी वई ॿेड़ी अल सुल्तान। अॼु इन में पाण सैर कंदासीं। फाइनली साईं असां पंहिंजे ॿेड़ी में वेठासीं। पहिरियां रिफ्रेशमेंट में पाणी बोतल ॾिनऊं। रिफ्रेशमेंट खां पोइ पाण पंहिंजे डिनर तरफ़ खां हलियासीं। डिनर में
जी फरमाइश ऐं सिंध जी फरमाइश ते क़ौमी गीत बि प्ले कयोसीं। क़ौमी गीत खे बि इंजॉय कयोसीं।